विष्णु पुराण में लिखल आ कि इंसान में पाप करने की इतनी ताकत नहीं जितनी भगवान में माफ करने की शक्ति है। ये जीव उतरा पाप करे न तो सके जितना भगवान दयालु। हाँ, चो हरे राम हरे कृष्ण हे हरि। एक बार सच्चे पातशाह गुरु नानक देव महाराज जन वटि हिकिड़ो चोर आयो। केर आयो? अची करे चरणन ते किरी पियो, सतगुरु मूंखे नाम जो दान जो भक्ति जो। सतगुरनि चयो तूं चोरी कंदो आहे न, खोटा कर्म कंदो आहे? हा बाबा, हा मां तव्हां सां न लिखाईंदुमि। ठीकु आहे, अॼु तक तुंहिंजा जेके बि गुनाह हुया असां करतार खे चई करे क्षमा करायासीं, हाणे तूं चोरी न कजां। ठीकु आहे, हा बाबा हा। सतगुरु उन्हनि खे नामदान ॾिनो प्यार सां ऐं उनखे प्रभुअ जो ध्यानु सेखारियो। चोर हली वियो। 2-3 ॾींहं वरी आयो चोर, सत्संग ते वेठो, गुरु नानक देव महाराजनि जे चरणनि ते किरी पियो। सतगुरनि पुछियो, भाई ॿुधाए सभु ठीकु आहे, चोरी त न कंदो आहे? चयो, हा प्रभु अॼु वरी हिकिड़ो हथु सफ़ाई करे आयो आहियां। छा कयूं, ख़ानदानी आदत आहे न, वञे कोन थी, हथ हली पवंदा आहिनि, चोरी थी वई। गुरु जी ॾाढो नाराज़ थी विया। तोखे शर्म नथी अचे? नरक वञिणो आहे तोखे, नामदान वठी करे वरी चोरी थो करे? हाँ गुरु जी बसि हिकु बार हाणे मां वचन थो ॾियां, हाणे वरी मां न कंदुमि। ठीकु आहे, वरी 3-4 ॾींहं गुज़रिया, वरी आयो 3-4 बार। वरी गुरुनि पुछियो, ॿुधाए चोरी त न कंदो आहे? चई, हा गुरु जी चोरी वरी थी वई आहे, आदत न थी वञे, वरी चोरी करे आयो। सतगुरु नानक देव महाराज जन चवण लॻा, निकिर, तुंहिंजो असां सां कोई मतिलबु कोन्हे। जॾहिं तूं असांजो चवण ई नथो मञे, वञ, असां छा कयूं? गुरु जी हिकु बार माफ़ कयो। न तूं ॾाढी गड़बड़ थो करे। त ख़बर अथव उन चोर छा चयो? उन चोर अहिड़ी ॻाल्हि चई कि हीअ बि हिकिड़ी कथा बणिजी वई। चोर चवण लॻो, सच्चे पातशाह अगर हम चोरी नहीं करेंगे, अगर हम खताएं नहीं करेंगे और आप हमें माफ नहीं करोगे तो आपको बख्शनहार कौन बोलेगा? आपको बख्शनहार कौन बोलेगा? तव्हांखे केरु चवंदो तव्हां माफ़ी ॾियण वारा आहियो, तव्हां दया करण वारा आहियो? सतगुरु नानक देव महाराज जोर सां खिली वेठा, पुठी ठपिया हुनजी। चई, ठीकु आहे, अॼु खां तोखे असां आशीर्वाद था ॾियूं, तो वटि काई कमी न रहंदी पुट, लेकिन अॼु खां पोइ चोरी न कजां। उहो चोर बि सुठो भगत बणिजी वियो। चओ हरे राम।